सोशल मीडिया ख़ासि करे टिकटॉक औरतुनि जे बेपर्दगीअ ते अलाए छो असांजा माण्हू ख़ामोश आहिनि। बेपर्दगी टिकटॉक ते छोकिरियूं फहाशी उरियानी ऐं बदअख़लाक़ी फैलाइनि थियूं ऐं असांजा नौजवान उन सां कुझु गॾु आहिनि। उन्हनि जूं माइरियूं आहिनि, भेनरियूं आहिनि, धीअरूं आहिनि। ख़ुदा करणु कुझु क़ौम ते रहम कयो। असांजी सिंधी क़ौम भेटाई साहिब खे पढ़ो। भेटाई साहिब 7 औरतुनि खे हीरो करे पेश कयो आहे। सूरमियूं, मारवी, मूमल, ससुई, इहे सभु तव्हां भेटाई साहिब खे पढ़ो त सही न। किरदारु छो था विञायो? मूमल खे त ॾिसो, ससुई खे त ॾिसो त जेको सभु कुझु रंग रोगन फिलेश अलाए छा छा विञाए जबलनि में पंहिंजो पाण खे विञाए पंहिंजी मंज़िल ते पहुती। मारवी हुई त जेका बादशाह वटि वक़्त ते न विकामजी वई। अॼु असांजूं छोकिरियूं टिकटॉक, फेसबुक, फलाटी बदअख़लाक़ी कंदियूं अदड़ियूं। तव्हां हिकु त टिकटॉक न ठाहियो, बंगलनि ऐं जेको आहे KFC ते वॾनि जेको आहे होटलनि ते न वञो, वॾनि मॉलनि ते न वञो। जेकर तव्हांखे एतिरो अहसासु आहे त छोकिरियुनि जे प्राइमरी स्कूल में वञो, उन्हनि जा पखा ॾिसो, उन्हनि जा वॉशरूम ॾिसो। छोकिरियुनि जे ॿारहाड़ी जे जेको आहे मिडिल स्कूलनि में वञो, हाई स्कूलनि में वञो। महिरबानी करे सोशल मीडिया दोस्तो अदड़ियुनि न्याणियुनि खे ही पैगाम पहुचायो। जेके छोकिरियूं टिकटॉक ठाहिनि थियूं, पहिरियों त टिकटॉक न ठाहिनि। अगरि ठाहिनि थियूं त उहे ॿारहाड़ी जे स्कूलनि में वञनि, छोकिरियुनि जे स्कूलनि जी हालति ॾिसनि, प्राइमरी, मिडिल, हाई। जंहिंजे करे बलोचिस्तान जूं औरतूं त ॾिसो, का महारंग आहे, का समी आहे, का बेबो आहे, का जेको आहे गुलज़ादी आहे। असांजूं मायूं छो फहाशी थियूं फैलाइनि, उहो त हीरियूं लॻी पियूं आहिनि। सभु माण्हू उन्हनि खे फॉलो कनि था। महिरबानी करे सिंध जूं औरतूं पंहिंजो हक़ीक़ी किरदारु अदा कयो। अफ़ज़ल हफ़ीज़